अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, गुज़िरियल जुमे ते कुरान शरीफ़ जी आयत सगोरी मूं जेका तव्हां जे आॾो तिलावत कई हुई, अॼोके जुमे ते बि मूं उहा साॻी आयत मुबारका तव्हां जमात जे आॾो तिलावत कई आहे। दुआ कयो अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके मां गुनहगार खे शल हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे रब्बुल आलमीन शाल उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन ज़ुल जलाल वल इकराम इरशाद फरमायो, या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम। ऐं इंसानो, इबादत कयो पंहिंजे रब जी जंहिं तव्हां खे ख़लक़ियो आहे। वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, ऐं उन रब करीम तव्हां खां अॻियनि खे बि पैदा कयो आहे। तव्हांजो त रब्बुल आलमीन ख़ालिक़ आहे, पर तव्हां खां अॻियनि जो बि रब्बुल आलमीन ख़ालिक़ आहे। इबादत उन जी कबी। लअल्लकुम तत्तक़ून, इबादत कंदो त यकीनन तव्हां खे तक़वा ऐं परहेज़गारी नसीब थींदी। तव्हां जी ख़िदमत में मूं अॻे जुमे ते इहो अर्ज़ु कयो हो
त अल्लाह साईं आम इंसाननि खे पंहिंजे इबादत जी दावत ॾिनी आहे। इंसान खे अल्लाह ताला अकुल ऐं इल्म सां शरफ़ ॾिनो आहे। ॿी जेका बि मख़लूक आहे कन में इल्म आहे, कन में अकुल आहे, पर सभिनी शयुनि जो जामियो अल्लाह ताला हज़रत इंसान खे बनायो। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो सहाबी सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमाइनि था त हिन आयत में त अल्लाह साईं इबादत जो हुकुम कयो आहे त इबादत कयो। हाणे इन हुकुम खां पोइ अल्लाह जी इबादत बाननि ते फर्ज़ आहे, हुकुम थियो। पर जेकॾहिं अल्लाह ताला हुकुम न करे हा, यानी असांखे न चवे हा त इबादत कयो, तब हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमान आहे त अल्लाह साईं हुकुम न भी करे हा तब इंसान खे अल्लाह ताला जेको अकुल ॾिनो आहे, इन अकुल जी तक़ाज़ा, अकुल जी घुर इहा आहे त बिना हुकुम जे बि असांजे मथां अल्लाह जी इबादत फर्ज़ हुई। हाणे त हुकुम आहे त इबादत कयो, फर्ज़ थी वई। पर जे हुकुम न हुजे हा न, तब अल्लाह साईं जेको इंसान खे अकुल ॾिनो आहे, इहो अकुल ख़ुदि इहा ॻाल्हि फ़ैसिलो करे ऐं अकुल पाण इहा ॻाल्हि क़बूल थो करे। ऐं इहा ॻाल्हि अकुल में अचण जहिड़ी आहे त जंहिं तोखे हथ ॾिना, पेर ॾिना, हयाती ॾिनी, इज़त ॾिनाई, खीर, पुट, दौलत, बख़्त, हर शइ खां वधीक इंसान खे अल्लाह पाक पैदा फरमायो, त उन इंसान जे अकुल जी तक़ाज़ा इहा आहे त जंहिं मूंखे हेॾो शरफ़ ॾिनो आहे उन जी इबादत मां कयां। इहा मुंहिंजे मथां अकुली तरह बि फर्ज़ आहे। पर अल्लाह ताला तोखे ख़ाली अकुल ते कोन छॾियो, रब करीम जल जलालू अमन वालू न सां गॾोगॾु पंहिंजो हुकुम बि नाज़िल फरमायो ऐं पंहिंजे मख़लूक खे रब्बुल आलमीन जे ज़ात पाबंद बनायो त तव्हां अल्लाह ताला जी इबादत कयो। हाणे अल्लाह जे मख़लूक में इंसान सॾाइण वारो जेकॾहिं अल्लाह जे इबादत खां पाण खे आरी करे, पाण खां परे करे, ख़ुदा जी इबादत न करे, आउं थो चवां त इहो अकुलमंद न आहे। छाजे लाइ त जंहिं शइ सां इंसान मुमताज़ आहे, जंहिं शइ सां इंसान निरालो आहे, जंहिं शइ सां इंसान सभिनि खां वधीक शर्फ़ वारो आहे, उहा शइ इस्तेमाल में न आणे ऐं पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक खे न सुञाणे, रब्बुल आलमीन जी इबादत न करे, त इन जहिड़ो ॿियो को बेवकूफ़ कहिड़ो थींदो। अवां क़ुरान करीम जो गौर कयो, मुतालो कयो। अल्लाह ताला बार बार इंसान खे अकुल जे इस्तेमाल करण जी हिदायत फरमाई आहे। हिकिड़ी जगह ते न, मां सम्झां थो त शायदि को सिपारो ख़ाली हुजे, तमाम जो तमाम सिपारा, 30 सिपारा गौर सां पढ़ंदो त अल्लाह ताला हर जगह ते बार बार इंसान खे अकुल सां फ़ैसिले करण जी दावत ॾिनी आहे। त बाना सोच, फिक्र कर, अल्लाह ताला जे मख़लूक में गौर कर, कीअं अल्लाह आसमान पैदा कया, कीअं ज़मीनूं पैदा कयईं, कहिड़े नमूने सां तोखे पैदा कयईं, कीअं ख़ुदा सिज उभारे थो, कीअं सिज लाहे थो, कीअं राति अचे थी, कीअं ॾींहुं अचे थो, कीअं तव्हांखे ख़ुदा राति जो आराम कराईंदो आहे, कीअं वरी उथंदा आहियो। इहे सभु इंसान खे अकुल जे तरफ़ खे अल्लाह ताला दावतूं ॾिनियूं आहिनि। इंसान अकुलमंद उहो ई आहे जेको पंहिंजे अल्लाह जी इबादत करे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां मुंहिंजे महबूब ते वञा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, असांखे अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जो पाक कलाम ॿुधाए थो त अकुलमंद इंसान हुआ। अकुल जी नेमत अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन्हीअ खे अता फरमाई आहे जेको पंहिंजे अकुल जे कसवतीअ सां पंहिंजे ख़ालिक खे रब्बुल आलमीन खे सुञाणे। पर जे ख़ुदा खे न सुञातई ऐं इन ऊंधे अकुल जे घोड़े ते चढ़ी ऐं वरी चवे त न अदा हे जहान ईअं पाण ई पोइ हले,
हादसाती तौर ठहियो आहे, हादसाती तौर हले थो ऐं हादसाती तौर हिकिड़े ॾिहाड़े ख़तम थी वेंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, इन जहिड़ो माण्हू को ॿियो बेवकूफ़ आहे कोन को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे ॾिनल नेमत खे इस्तेमाल नथो फरमाए। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे, ऐं मुंहिंजा बानो ऐं मुंहिंजे मखलूक वारो, मां रब करीम जी ज़ात बाबरकात रात ॾींहं जो इख़्तिलाफ़ पैदा कयो आहे। रात जे पोयां ॾींहुं ईंदो आहे, ॾींहं जे पोयां राति ईंदी आहे, गर्मीअ जे पोयां सर्दी ईंदी आहे, सर्दीअ जे पोयां गर्मी ईंदी आहे, उनजे जवानी जे पोयां पोढ़ाए पवंदी आहे, पीरीअ जे पोयां मौत ईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, न मुंहिंजे सारे काइनात जे निज़ाम में फ़िक्र कर त मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तुंहिंजे लाइ वाज़िह इबादत जा हुकुम फरमायां पियो। क़ुरान शरीफ़ जी आयत में हुकुम आहे, उअबुदू रब्बकुम, पंहिंजे रब जी इबादत कयो। ऐं रब्बुल आलमीन पंहिंजो तारीफ़ करायो आहे, अल्लज़ी ख़लक़कुम, जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे। इन जे बारे में थोरो तव्हांजे ख़िदमत में मूंखे अर्ज़ु करणो आहे, जेको तव्हांजे सम्झण जहिड़ो आहे। अल्लाह ताला असांजो रुॻो ख़ालिक़ त कोन्हे, अल्लाह ताला असांजो रज़ाक़ बि आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे सिहत बि ॾींदो आहे, तंदुरुस्ती बि ॾींदो आहे, मुसीबतूं बि ईंदियूं आहिनि, मुसीबतूं दूर फरमाईंदो आहे, बरसातूं वसाईंदो आहे, खीर ॾींदो आहे, पुट ॾींदो आहे, औलादूं अता फरमाईंदो आहे, मौसमूं तब्दील कंदो आहे, गर्मी मां सर्दी आणींदो आहे, सर्दीअ मां गर्मी आणींदो आहे। कई मुंहिंजे रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जूं सिफ़तूं आहिनि। पर हिन आयत में फरमाए थो, उबुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम, इबादत कयो पंहिंजे रब्बुल आलमीन जी जंहिं तव्हांखे ख़ल्क़ियो आहे। भला ईअं छो न चयईं त उबुदू रब्बकुमुल्लज़ी रज़क़कुम, इबादत कयो उन अल्लाह पाक जी जेको तव्हांखे रिज़्क़ ॾींदो आहे। रज़ाक़ केरु आहे? ॾाढे चओ केरु आहे? अल्लाह आहे न साईं। पोइ ईअं चवे हा इबादत कयो अल्लाह जी जेको तव्हांजो रज़ाक़ आहे, या वरी ईअं चवे हा इबादत कयो पंहिंजे रब्बुल आलमीन जे ज़ात जी जेको तव्हां ते मींहं वसाईंदो आहे। इबादत कयो पंहिंजे अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जी जेको तव्हां जूं मुसीबतूं ॾुकार दूर फरमाईंदो आहे। पर इते अल्लाह ताला पंहिंजी हिकिड़ी सिफ़त ॿुधाई, ख़लक़कुम, तख़लीक़ वारी। त इबादत उन रब जी कयो जेको तव्हांजो ख़ालिक़ आहे। असुल मक़सद छा हो? अव्हांखे ख़बर हुजणु खपे, अव्हां ॿुधो आहे आलमनि खां बार बार त मके जे मुशरिकनि 360 बुत ठाहिया हुआ। घणा बुत साईं? 365 छो न? 355 छो न? 360 छो? इन जे करे त साल में ॾींहं थींदा आहिनि 360। घणा आदा? 12 महीना। सरसरी हिसाब सां 30 ॾिहाड़ा महीने जा, 12 महीना 360 ॾिहाड़ा साल जा। हाणे हुननि बि 360 अलाह ठाहिया त जीअं अॼोके ॾिहाड़े ही अलाह कमकार करे, वरी ॿिए ॾिहाड़े साही पटे त वरी ॿियो अलाह, टे ॾिहाड़े टियों, चौथे ॾिहाड़े चौथो, 360 ॾिहाड़ा साल जा। हर हिकु अलाह जा कम विरहायूं। हे बीमारी ॾींदो आहे, हे चङो भलो कंदो आहे, ही सफ़र में फ़ाइदो ॾींदो आहे, हे मींहं वसाईंदो आहे, ही फलाणा कम कंदो आहे। 360 ॾिहाड़ा, 360 हथरादू अलाह ऐं 360 कम माण्हुनि मुक़ररु करे ख़ुदावनि जे हवाले करे छॾिया। पर उन्हनि साॻनि मुशरिकनि खां जन जो मुजादा 360 अलाहनि ते अक़ीदो ईमान हूंदो हो। जेकॾहिं को पुछंदो हो त ॾियो ख़बर तव्हांजे पैदा करण वारो केरु आहे, त उहे साॻा मुशरिक चवंदा हुआ त हे 360 पैदा कोन कंदा, पैदा कंदड़ हिकिड़ो अल्लाह आहे। हुया बि मुशरिक ऐं ठाहियूं बि 360 हथरादू अलाह, पर ॿिया कम उन्हनि जे हवाले तोड़े मुशरिक हा, पर बासींदा हा, मञींदा हा त इबादत बासींदा हा त ख़ल्क़ण जो कमु, पैदा करण जो कमु न हिन लात जो आहे, न मनात जो आहे, न उज़्ज़ा जो आहे, न वुद्द जो आहे, न हुबल जो आहे। हे बुत मूर्तियूं जेके ठहियलूं आहिनि, इन्हनि जो कमु पैदा करणु आहे। इहे ॿिया कम कंदा
पर पर पैदा उहो कंदो जेको वहदहु ला शरीक रब्बुल आलमीन आ। अल्लाह खां सवा ॿियो पैदा करण वारो को बि कोन्हे। अल्लाह ताला हाणे इन्हनि जे करे इहा आयत नाज़िल फरमाई ऐं पंहिंजो तारीफ़ तरी कराई त उबुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम, इबादत उन रब जी कयो जेको तव्हांजो ख़ालिक आहे। मतिलब त जेको पैदा करण जो हक़दार आहे त इबादत करण जो बि उहो ई हक़दार आहे। अल्लाह ताला असांजे अकुल खे दिमाग़ खे झंझोड़े बेदार करे असांखे सम्झाए थो। इंसान ज़ात खे रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालो दरस थो ॾे त मुंहिंजा बान्हाओ इबादत उन जी कबी, इबादत हक़ उन जो आहे, झुकण उन जे आॾो खपे जंहिं तोखे अदम मां वजूद में आंदो आहे। जेको तूं कुझु बि न आहे, तोखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पैदा फरमायो आहे, तोखे अल्लाह ताला जान ॾिनी आहे, तोखे रब्बुल आलमीन हयाती बख़्शी आहे, तुंहिंजे ज़ात में तुंहिंजे वजूद खे ख़ुदा ताला ख़लीफ़तुल अर्ज़ फिल ज़मीन करे मोकिलियो आहे। त रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो जंहिं तोखे एॾो शरफ़ ॾिनो आहे ऐं उहो रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात इबादत जो लाइक़ु उहा बाक़ी ॿिए जी इबादत कान कबी। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। वरी ॿियो दफ़ो दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते। हाणे मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी त अल्लाह से ईअं कोन फरमायो त उबुदू रब्बकुमुल्लज़ी रज़क़कुम, इबादत कयो उन रब जी जेको तव्हांखे रिज़्क़ थो ॾे। छो त रिज़्क़ ॾियण जे मामले में ॿी ॻाल्हि बि तव्हांखे मां सम्झायां। ॾिसो, मजाज़ी तरह माउ ऐं पीउ खे बि रज़ाक़ सॼो वियो आहे। मजाज़ी तरह माउ ऐं पीउ खे बि रब सॼो वियो आहे। इहे तव्हांजी परवरिश कंदा आहिनि, खाराईंदा आहिनि, पीआरींदा आहिनि। इंसान नंढड़े खे, ज़ईफ़ खे, नंढड़े ॿारड़े खे सहारो माउ ऐं पीउ जो हूंदो आहे। ॿार जे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे त मुंहिंजो अबो हूंदो त मूंखे खाराईंदो, जे अबो न आहे त मूंखे को कोन खाराईंदो। गोया ज़हनी तौर सां, मजाज़ी तरह सां, हक़ीक़ी तरह सां न, मजाज़ी तरह सां सभु को पंहिंजे पीउ ऐं माउ खे पंहिंजो पालणहार सम्झे थो। कपिड़ा खपंदा बाबो ॾींदो, जंहिं शइ जी ज़रूरत पवंदी बाबे खां वठंदुसि। मुंहिंजो पालणहार, मूंखे परवरिश करण वारो मुंहिंजो रब बाबो आहे। पीउ ऐं माउ खे पंहिंजो रब सम्झंदो त हाणे इंसान जे ज़हन में रिज़्क़ रोज़ी वारो मसइलो माउ ऐं पीउ ॾे बि मनसूब आहे। माउ ऐं पीउ खे बि रिज़्क़ रोज़ीअ जो हक़दार ऐं मालिक ॾियण वारो सम्झंदो आहे। पर हयाती ऐं मौत इंसान अल्लाह जे हथ में सम्झंदो आहे। الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا। अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे, मां उहो रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालो आहियां जो तव्हांजी हयाती, तव्हांजो मौत मां अल्लाह पाण पैदा फरमायो आहे। अव्हांजे हयाती ऐं मौत जे पैदा करण जो फ़लसफ़ो इहो आहे त तव्हांजे अमलनि में तव्हांखे आज़मायां। केरु आहे तव्हां मां चङा कम थो करे पियो। मुंहिंजा भाउ अज़ीज़ मुस्लमान, कहिड़ो बि इंसान दुनिया में कम्यूनिस्ट हुजे, बेदीन हुजे, ख़ुदा जो मुनकिर हुजे, पर जंहिं महिल मुसीबत में फासंदो आहे, बीमारी में मुब्तला थींदो आहे, सकरात जो टाइम हुन जे मथां ईंदो आहे, दुनिया जा तमाम वसीला ख़तम थी वेंदा आहिनि, त मजबूर थी करे इंसान पंहिंजे ज़ुबान सां बेइख्तियार थी करे बि पंहिंजे मिठे रब खे सॾींदो आहे। भली हयातीअ में सरकश हुजे, कंहिंखे यादि न करे, कंहिंजी इबादत न करे, ख़ुदा खे भाए ई न, ख़ुदा जे वजूद जो इनकारी न हुजे, पर जंहिं महिल इंसान ते मुसीबत अची वेंदी आहे, आख़िरी वक़्तु अची वेंदो आहे। असांजे हिन मुल्क में मशहूर हिकिड़ो मिसाल थो मां तव्हांखे ॾियां, सम्झाइण जे लाइ, को तनक़ीद मक़सदु न आहे। शेख अयाज़ नाले हिकिड़ो अदीब हो, कट्टर कम्यूनिस्ट क़िस्म जो माण्हू हो, बेदीन टाइप जो माण्हू हो। ईअं खणी सम्झो त असांजे सिंध जे बेदीननि जो सरदार हो। हे जेके बि बेदीन पार्टियूं आहिनि न, नाला कोन थो खणा, सभिनी जो चङो मुड़ुसु हो, बसि वॾेरो सभिनि जो चङो मुड़ुसु, अदीब, वॾो क़ाबिल होशियार।
सजी जिंदगी बगावत में गुजरस, खुदा जी बगावत, रसूल जी बगावत, दीन जी बगावत, इस्लाम जी बगावत। असांजे सिंध जा जेके बि चोटीअ जा अदीब हा उहे चवंदा हा भॼ भिटाई घोट जो सानी आया थी सिंध में। भिटाईअ जा ई मुनकिर थी आ त बाबा ॿिए नंबर में जेकॾहिं भिटाईअ खां पोइ वॾो शाइर ऐं वॾो क़ाबिल आहे त शेख अयाज़ आहे। पर अल्लाह साईं जल जलालु अमन वालू वॾो महिरबान आहे। छा चवंदा हो सिंधीअ में त भुली भुली भाण आई साब भुली न चइबी। आख़िरी पोयां 10 साल उन शेख अयाज़ जो इनक़िलाब आयो। अल्लाह हुन जे दिल में ॻाल्हि विधी, चई यार मुंहिंजी ज़िंदगी कुफ्र में गुज़री आहे, हाणे आउं पंहिंजे पुराणी ज़िंदगी खां तौबा थो कयां। अल्लाह बि सचो त अल्लाह जो रसूल बि सचो। जेतिरा ॾिहाड़ा अयाज़ अल्लाह ऐं रसूल जो दुश्मन हो, एतिरा ॾिहाड़ा असांजे सिंध जे लीडरनि जो लीडर हो। ऐं जंहिं ॾिहाड़े ऐलान कयईं त अल्लाह सचो रसूल सचो, उहे साॼा पिया चवनि था अड़े भिड़सां मुल्लो थी वियो त ईमान खां निकिरी वियो। अल्लाह शल पनाह ॾे चयो आमीन। हो कंहिं मवाली खां थी ही ग़लती, मवालनि सलाह कई त हिनखे ॾियोसि सज़ा। मवाली थी करे भरिसां ग़लती कई आहे, मकान जी ग़लती कई अथई, ॾंडे कूंडे भंग जे सल्फे सुल्फीअ जी ऐं साफ़े जी बेअदबी कई अथई। इन मवाली खे मवालनि सज़ा ॾिनी। वॾो जेको मवाली हुन वॾो उन खे घुरायूं। हाणे हिन जी सज़ा कहिड़ी कयूं? हिकिड़नि चयो त कारो मुंहुं करे गॾ ते घुमायोसि, ॿियनि चयो न न न न अञा सख़्तु सज़ा ॾियोसि, ॿियनि चयो त न भला मथो बि कूड़ियोसि, भिरूं ॾाढी मुछा त अॻे कूड़ला अथसि, बाक़ी भिरूं बि कूड़ियोसि, मथो बि कूड़ियोसि, पोइ भला गॾ ते घुमायो। चए न न अञा का वॾी सज़ा ॾियोसि। हिकिड़े चयोसि मां हिकिड़ी सज़ा ॾसियांव? चई हा। चई हिन जी भरिसां जी मथो बि कूड़ियो, ॾाढ़ी बि कूड़ियो, भिरूं बि कूड़ियो, मुछूं बि कूड़ियो, कारो मुंहुं करे 6 महीना मसीत जो मुल्ला ठाहियोसि। त ॿिया था चवनि साईं ईअं न कर, पंहिंजो मारे बि छांव में छॾींदो आहे, वेचारो पोइ बि पंहिंजो आहे, ईमान खां न कढेसि। जागो था? मतलब छा? मथो कूड़जे सभु ख़ैर, मुछां कूड़जनि सभु ख़ैर, गॾ ते घुमाइजेसि त बि ख़ैर, पर जे मसीत जो मुल्लो थियो त ईमान खां वियो। अफ़सोस आहे मुस्लमान असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जी ख़बर कान्हे का। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, मुझे महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात कुर्बान वञा। इमामुल अंबिया पाण फरमाईंदा मा अबदनाक हक़ इबादतिक। ओ मुंहिंजा मौला तो मुंहिंजे मथां वॾा कुर्ब वड़ कया, एहसान कया, जो मां मोहम्मद करीम खे ख़ातमुल अंबिया करे ज़माने में मोकिलियो थी। पर या इलाहुल आलमीन, मां मोहम्मद करीम पाण इक़रार थो कयां। कहिड़ो इक़रार आहे? त या अल्लाह जेको तुंहिंजे इबादत जो हक़ आहे उहो मां मोहम्मद भी अदा करे न सघियो आहियां। तुंहिंजी इबादत जो हक़ कंहिंखां बि अदा कोन थींदो। तूं रब्बुल आलमीन आ, तूं मिठो मौला पाक आ। तुंहिंजी इबादत उहा सारी ज़िंदगी करे, जेतिरा इंसान जे मथे में जिस्म में वार हन, एतिरा साल हुनखे हयातीअ जा मिलनि ऐं 24 कलाक सिर सजदे खां न खणे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, किरोड़े साल मां अल्लाह जी इबादत कर, पर हिकिड़े ॾिहाड़े जी ज़िंदगीअ जो थोरो लाहे कोन सघंदे। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। ॾाढे ॾाढे मोहब्बत सां। उठ खे ताक़त घणी तव्हांखे, हाथी खे ताक़त घणी आहे तव्हांखे, तव्हां घणी आहे न, हाथी घणी आहे। पोइ भला तव्हांजी इज़त छो थी? जबल तव्हां खां वॾा या तव्हां वॾा? जबल वॾा। दरिया जो वहकुरो तव्हां खां तेज़ या तव्हांजी ताक़त वॾी?
पर अल्लाह ताला फरमाए तो इन्ना अरदनल अमानत अला समावाति वल अर्द फअबैना अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा फहमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। वाह मुझा मौला तुझे ज़ात बाबरकात कुर्बान वञा। रब करीम फरमाए तो जबल बुलंदी में तमाम वॾा, जबल पंहिंजे सलाबत में पंहिंजे सख़्तीअ में तमाम मज़बूत, दरिया पंहिंजे वहुकरे में तमाम तेज हलण वारा, ज़मीन तमाम घणे बार खणण वारी, उठ तमाम घणा मज़बूत, हाथी तमाम घणा मज़बूत। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो सारी मखलूक हिकिड़े पासे, कमज़ोर इंसान हिकिड़े पासे। मां पंहिंजे अमानत जो बार जमल जबलन ते आछो, ज़मीन ते आछो, आसमाननि खे आछो। ओ आसमानो तव्हां बार खणो, ज़मीनो तव्हां बार खणो, जबलो तव्हां बार खणो। फअबैन अन यहमिलनहा, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो जबलनि पहाड़नि इंसाननि खां सवा जेतिरी बि मखलूक आ उन सभिनि इनकार कयो त मुंहिंजा मौला तुंहिंजे अमानत जो बार असां खां कोन खजंदो। फहमलहल इंसान, इंसान अॻिते वधी कुल्हो झले बीह रहियो, मुंहिंजा मौला अमानत जो बार हितड़े रख, मां तयार आहियां। जबल भॼी विया, आसमान भॼी विया, ज़मीनूं भॼी वियूं, ताक़त वारी मखलूक भॼी वई, कमज़ोर इंसान कुल्हो ॾेई बीह रहियो। मुंहिंजा भाउ अज़ीज़ जॾहिं इंसान बार खयो, रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त बाना जे बार बि तो खयो आहे त ख़लीफ़ो बि तूं आहे। ऐं मुंहिंजा बाना जेकॾहिं बार बि तो खयो आहे त अशरफुल मखलूक बि तूं आहे। ऐं मुंहिंजा बाना जेकॾहिं बार तो खयो आहे त यादि रखजांइ क़यामत जे ॾियारे मुंहिंजे जन्नत जो इनाम बि तुंहिंजे लाइ आहे। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा बाना जेकॾहिं बार बि तो खयो आहे, मां अल्लाह पाक जी ॿी मखलूक बार न खयो, इनकार कयूं, ऐं तो बार खयो आहे त या मुंहिंजा बानड़ा मुंहिंजो वाइदो आहे तोसां क़यामत जे ॾियारे मां तोखे दीदार पंहिंजो ईअं कराईंदुसि जीअं चोॾींहं जे राति खुलियो चंड नज़र ईंदो आहे। मदीने जे मीर हज़रत मोहम्मद अरबी सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन खां सहाबा किराम पुछनि था या रसूल अल्लाह ॿियो ख़बर असांखे क़यामत में अल्लाह जो दीदार थींदो? पाण फरमाइनि था दुनिया में कंहिंखां सवा, मूंखां सवा कंहिंखे दीदार कोन थियो आहे। क़यामत में अल्लाह पाक जो सभिनी ईमान वारनि खे ईअं दीदार थींदो जीअं चोॾींहं जी राति जो चंड चिटो ॾिसण में ईंदो आहे। पाण पुछो अथनि बुखारी जी हदीस आहे त जेकॾहिं चोॾींहं जी राति चंड पंहिंजे शबाब ते उभरी बीहे ऐं सभई माण्हू ॾिसनसि, कंहिं माण्हू खे इनकार न हूंदो आहे। नंढड़ो ॿार बि चवंदो त इहो चंड आहे, ज़ाहिर बीठो आहे, सॼे जान खे रोशन कयो बीठो आहे। इमाम लंबिया फरमाइनि था त रब करीम जो दीदार मोमिननि खे क़यामत जे ॾिहाड़े बि चोॾींहं जी चंड खां वधीक थींदो, ॿियो कंहिंखे न थींदो। कंहिंखे थींदो सिर्फ़ इंसान ज़ात खे जेके मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम जा ग़ुलाम हूंदा। आम इंसान बि न, उहे इंसान जिन खे ख़ुदा ताला मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे सुञाणप जूं अखियूं अता फरमायूं हूंदियूं, जिन खे ख़ुदा ताला हुज़ूर जे उम्मत में शामिल फरमायो हूंदो, जिन खे ख़ुदा तबारक व ताला इहो अक़ीदो नसीब फरमायो हूंदो। हिकिड़ो टोलो आहे जंहिंजो अक़ीदो आहे त ख़ुदा जो दीदार न को हिते थींदो न को आख़िरत में थींदो। छो भला? जो तो ख़ुदा बेचून आहे, उन जो दीदार कोन थींदो, न को हिन दुनिया में न को आख़िरत में। पर अहले सुन्नत व जमात जो इहो ई अक़ीदो आहे, सुन्नी मुस्लमान जो इहो अक़ीदो हुजणु खपे। इहो अक़ीदो रखंदो त सुन्नत जमात में दाख़िल थींदो, पर जे इहो अक़ीदो न रखंदो त सुन्नत जमात जे अक़ीदे मां निकिरी वेंदो। कहिड़ो अक़ीदो? त क़यामत में मोमिननि खे ख़ुदा जो दीदार थींदो। चओ क़यामत में मोमिननि खे अल्लाह जो हिन ज़ाहिरी अखियुनि सां। तव्हां चवंदो त कीअं थींदो?
तव्हांजो असांजो क़ुरान ते ईमान आहे। अल्लाह जो क़ुरान फरमाए तो वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात ॾे मोमिन पंहिंजूं अखियूं खणी निहारींदा, अल्लाह ताला जो उनखे दीदार थींदो। पोइ रब जे दीदार खां पोइ मोमिननि जा चेहरा ईअं खुलंदा जीअं गुलाब जो गुल खुली पवंदो आहे। हाणे उहो कीअं थींदो उन जे कैफ़ियत जी मूंखे बि ख़बर कान्हे, तव्हांखे बि ख़बर कान पवंदी। बसि अक़ीदो रखणो आहे त अल्लाह जो क़यामत में दीदार मोमिननि जे लाइ बरहक़ आहे। पर ॿी बि ॻाल्हि तोखे ॿुधायां त अल्लाह जा वली, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अल्लाह जा वली ओ हिननि अखियुनि सां, हे न कहिड़ियूं अखियूं अबा, उहे हिन दिलि वारनि अखियुनि सां हिन दुनिया में बि दीदार कंदा आहिनि। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा सभई चो रहमतुल्लाह अलैह, जंहिंजे निस्बत जे करे पाण सॾाईंदा हूं हनफी, उन इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो आहे त रब करीम जी ज़ात बाबरकात मूंखे रूहानी अखियुनि सां हिकिड़ो दफ़ो न हिन दुनिया जे हयातीअ में 70 दफ़ा पंहिंजो दीदार करायो आहे। घणा दफ़ा? ॾाढे जो घणा भेरा? हिकिड़ो बुज़ुर्ग आहे बगदाद जे इलाइक़े में रहंदो आहे, शाज़ली तरीक़े जो आहे। उहो बुज़ुर्ग वरी चवंदो आहे त मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम आहे 24 कलाकनि मां जेकॾहिं हिकिड़ो सेकंड बि मां पंहिंजे रब जो दीदार न कयां त पंहिंजे पाण खे काफ़र भाईंदो आहियां। 24 कलाक रूहानी अखियुनि सां मूंखे मुंहिंजे अल्लाह जो दीदार नसीब थींदो आहे। इहे दीदार जो फ़र्क़ु सम्झजां, हिकिड़ो रूहानी, ॿियो ज़ाहिरी जिस्मानी। रूहानी दीदार वलियनि खे हिन दुनिया में बि थींदो, आख़िरत में मोमिननि खे ज़ाहिरी बि दीदार थींदो। अल्लाह ताला जे दीदार खां सवा अदा जंहिं ते ईमान आणियोसीं पर पुठ ऐं उहो क़यामत में दीदार बि न कराए त पोइ फ़ाइदो कहिड़ो। त इन बारे में हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां, सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। ॿियो दफ़ो सलात मुंहिंजे हबीब ते। के माण्हू अचाड़ा चवंदा आहिनि त साईं मूसा खे दीदार कोन थियो, असां मूसा खां मथे त कोन आहियूं। हज़रत मूसा खे दीदार कोन थियो, पोइ जे उनखे न थियो त असां उन खां मथे आहियूं छा? माना मूसा खे न थियो त असांखे बि न थींदो। हाणे मां इन जो वरी तोखे ॿियो जवाबु ॾियां, इल्मु तुंहिंजो घणो या मूसा अलैहिस्सलाम जो? वर्दी नथा ॾियो। मूसा अलैहिस्सलाम जो इल्मु वधीक या मौलवीअ जो? मूसा अलैहिस्सलाम जो। मूसा अलैहिस्सलाम खे त इल्मु हुयो न त अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जो दीदार थी न सघंदो। पोइ जॾहिं मूसा खे इल्मु हो त थी न सघंदो, पोइ छो पियो चवे त दीदार कराए? जेका ॻाल्हि थियणी कान्हे, नबीअ जे इल्म में थींदी कान, अहिड़ी शइ नबी घुरंदो न। खुद मूसा जे सवाल मां साबित आहे त अल्लाह जो दीदार मुमकिन हुयो। मूसा अलैहिस्सलाम जो इल्मु हो, मूसा खे ख़बर हुई त ख़ुदा ताला जो दीदार मुमकिन आहे। तॾहिं चयईं रब्बे अरनी अनज़ुर इलैका, ओ मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजो दीदार कराए त मां तोॾे ॾिसां। अल्लाह ताला ईअं कोन थो चवे त मूसा केर बि मूंखे ॾिसी कोन सघंदो। ईअं ख़ुदा कोन चयो लन यरानी अहदुन, केर बि मूंखे कोन ॾिसंदो। ईअं कोन चयईं, बल्कि फरमायईं लन तरानी, मूसा तूं ॾिसी कोन सघंदे। हिकिड़ी ॻाल्हि ई चवे हा त लन यरानी, केर बि न ॾिसंदो। मूसा तूं छा आहे, मूंखे त केर बि न ॾिसंदो। पर न, अल्लाह ताला जी ज़ात ईअं कोन फरमायो। मूसा हिकु त सुवाल कयो अहिड़ो जेको थी सघे, रब्बे अरनी, दीदार कराए, माना नबीअ जो अक़ीदो आहे त दीदार करे सघिजे थो। वरी ख़ुदा फरमाए थो लन तरानी, तूं ॾिसी कोन सघंदे, भला केरु ॾिसी सघंदो?
न तू देखे मुझे मूसा, न चश्मे अंबिया देखे। ओ मूसा तू भी कोन ॾिसी सघंदे, दिन दुनिया में नबी बि ज़ाहिरी अखियुनि सां कोन ॾिसी सघंदा। न तू देखे मुझे मूसा, न चश्मे अंबिया देखे। मुझे देखे तो ऐ मूसा निगाहे मुस्तफा देखे। मुझे देखे तो ऐ मूसा निगाहे मुस्तफा देखे। सभी चो सुभान अल्लाह। अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह हक चार यार या दस्तगीर। दुरूद शरीफ मुझे हबीब दे बुलंद आवाज। अञा ॾाढे मुझे इस मुस्तफा ते अञा ॾाढे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाव अज़ीज़ मुसलमान, असांजो अक़ीदो आहे अल्लाह पाक जल जलालु अमन वालू क़यामत जे ॾियारे पंहिंजे ॿारनि खे दीदार कराईंदो। ऐं दीदार उन्हीअ जे लाइ आहे जेको अमानत जो भार खणंदो। अमानत जे भार जे लाइ सभिनी वलियनि लिखियो आहे। उहो अमानत कहिड़ी हुई? सलात बुलंद आवाज़ सां। हेॾे निहारियो। अमानत कहिड़ी? निमाज़, रोज़ो, हज न, ज़कात न, तहज्जुद पढ़णु न। उहा कहिड़ी अमानत ही जो जबलनि बि न खई, आसमान बि न खई, ज़मीन बि न खई, कंहिं न खई, इंसान खई। उहा कहिड़ी अमानत ही? निमाज़ त मुजादा पाण 5 पढ़ूं था, मलाइकत 24 कलाक सजदे में। रोज़ो पाण 12 महीने ॾींहं जो रखंदा हो, रात जो खाई पेट भरींदा हो। अल्लाह जा मलाइक 12 ई महीना कुझु न खाईंदा आहिनि। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तस्बीह तहलील ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह अल्लाहु, इहा अमानत आहे। न अल्लाह ताला जी मखलूक आहे। व इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। अल्लाह ताला जी तस्बीह तू त रुगो रुकूअ में कंदो आहे, सजदे में कंदो आहे, या कंहिं महिल वांदो हूंदो आहे त तस्बीह खणी चवंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वरी बनीअ में, ॿारे में, हंध में, कारोबार में, धंधे में हूंदो आहे। अल्लाह जी मखलूक जेतिरी बि आहे 24 कलाक अल्लाह जी हमदो सना में लॻी पई आहे। उहा अल्लाह तो ते आख़िर अमानत कहिड़ी रखी? मुंहिंजा भाउ अज़ीज़, उहा तोखे ॿुधायां, ख़ुदा करे सम्झ में अची वञे। दुरूद मुंहिंजे मदीने वारे साईं ते। ॾाढे 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 हबीब ते ज़रूरु। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। नमाज, रोज़ो, हज, ज़कात इबादतूं फर्ज़ आहिनि, पर अमानत अञा का ॿी शइ आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अल्लामा काशी, चओ सुभान अल्लाह, किताब लिखियो आहे तावीलात नजमिया, तसव्वुफ़ जो किताब आहे। उन बुज़ुर्ग मुंहिंजा भाउ अज़ीज़ वज़ाहत करे लिखी आहे त अल्लाह पाक जेका अमानत जबलनि खे ॾिनी, अल्लाह पाक उहा अमानत आसमाननि खे आछी, अल्लाह पाक उहा ज़मीननि ते आछी, मलाइकनि ते आछी, काइनात जे आॾो आछई, पर कंहिं क़बूल कान कई। वीचारे इंसान अमानत उहा खई। उहा अमानत ही इश्क़े मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उहा अमानत कहिड़ी? रसूलुल्लाह जो इश्क़। चओ चओ छा बाबा? ख़ुदा जे
हबीब जो इश्क वो कहिड़ो हबीब जंहिंजे लाइ अल्लाह पाक पाण फरमायो आहे लौलाहु मा ख़लक़तुक वला ख़लक़तुल अफ़लाक। ओ मुंहिंजो महबूब मोहम्मद अरबी जंहिंजे लाइ मुंहिंजे जहान जोड़ियो आहे, ज़मीन जोड़ियमि, आसमान जोड़ियमि, अर्श जोड़ियमि, कुर्सियूं जोड़ियमि, पंहिंजे खुदाई खे ज़ाहिर फरमायुमि जंहिंजे लाइ मूं जग जोड़ियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो जंहिंजे सदके जहान ठहियो आहे ओ इंसान ओ मखलूक वारो अवां खे मुंहिंजे महबूब सां इश्क ऐं मोहब्बत करणी आहे। अल्लाह ताला जे आॾो सभिनी मायूसी ॾेखारी त असां रसूलुल्लाह जे इश्क जो हक़ अदा करे कोन सघंदासीं। इंसान चयो मुंहिंजा मौला मूंखे अॻिते मोकिल त मां थो तुंहिंजे महबूब मोहम्मद सां इश्क कयां। मां हिकिड़ी ताज़ो हदीस पाक पढ़ी, ॾाढी प्यारी हदीस हुई। अदाई अॼुकल्ह मौसम थधी जी आहे या गर्मीअ जी आहे। ॻोठा निकिरो, 2 किलोमीटर पंधु कयो, 12 बजे छिती गर्मी में शहर में अचो, कंहिं ओताक में कंहिं दुकान ते वेहण सां पहिरीं पहिरीं शइ कहिड़ी घुरंदा हो? थधो पाणी। छा घुरंदा हो? ॾाढे चो सॼण हाणे मां तव्हां खां चवरायो ई कोन, ॿियूं ॻाल्हियूं तव्हां खां चवराईंदो आहियां, पर हीअ अहिड़ी ॻाल्हि आहे जो सभिनी चयो त पंधु करे ईंदा आहियूं, सभ खां पहिरीं शइ घुरंदा आहियूं थधो पाणी। मां थो चवां त इन खां वधीक तव्हांखे गर्मी में ॿी का बि शइ सुठी नाहे लॻंदी। हिकिड़ो सहाबी आहे, उहो थो चए ख़ुदा जो कसम आहे असांखे रसूलुल्लाह एतिरो प्यारा हुआ, एतिरो प्यारा हुया जो सख़्त गर्मीअ में उञ जे हालत में जेॾो इंसान खे पाणी वणंदो आहे, मोहम्मद मिठो असांखे उन्हीअ खां बि वधीक वणंदो हो। माना जेॾो न सख़्त गर्मी हुजे ऐं सख़्त उञ हुजे, उन सख़्त गर्मी ऐं सख़्त उञ वारी हालत में माण्हूअ खे पाणी वणंदो आहे, रग रग ठरी पवंदी आहे। फ्रिज जो पाणी हुजे, मिठो पाणी हुजे, सख़्त गर्मी हुजे, पोइ चवंदो आहे 1 गिलास जा 2 पी वञा, 2 जा 3 पी वञा, रग रग ठरी पवंदी आहे। साहबी चवनि था ख़ुदा जो कसम आहे मोहम्मद अरबी खे ॾिसंदासीं रग रग ठरी पवंदी। या रसूल अल्लाह। हाणे मूंखे हिकिड़ो ॾींहुं बारे में वाक़ियो यादि आयो आहे सहाबा जे इश्क जो, थधे पाणी खां बि वधीक जो। उहो तव्हांखे ॿुधायां, मां बि पाणी पी वठां, सलात बुलंद आवाज़ सां। हाणे यार गर्मी थकाए थी, ॾाढी छिती गर्मी आहे। हाणे जेकर माफ़ी ॾींदो त आईंदह जुमे ते तकीर घटायूं कुझु न कुझु। छा सलाह? न वेही कयां भला? वेही वरी मूंखे मज़ो कोन ईंदो। सलात मुंहिंजे हबीब ते। ओहद जी लड़ाई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अल्लाह साईं तोखे असांखे मदीने घुराए, महबूब जी जेका मस्जिद नबवी आहे न, उन मस्जिद नबी जो हीअं साम्हूं दरवाज़ो आहे, इन मस्जिद नबी साम्हूं दरवाज़े ते बि हीअं जो निहारबो त साम्हूं उहद नज़र ईंदो आहे। नज़र ईअं ईंदो आहे ॼण त बस स्टॉप जेतिरो वेझो आहे, पर आहे वॾो, मदीने खां 4 मील परे आहे। घणा मील परे आहे? साईं फरमाईंदा आहिनि, मदीने वारो मीर फरमाईंदो आहे त इहो उहद जबल जंहिंजी मां सां मोहब्बत आहे, मां मोहम्मद जी बि इन्हीअ जबल सां मोहब्बत आहे। हुज़ूर फरमाइनि था क़यामत जे ॾींहं ताईं मस्जिद नबवी वधंदी वेंदी, वधंदी वेंदी, वधंदी वेंदी। हाणे त एॾी वॾी ठाही अथनि जो 10 लख माण्हू हिकिड़े ई टाइम ते निमाज़ पढ़ी सघनि था। अॻे ज़माने में नंढड़ी मस्जिद ही, अल्लाह साईं नसीब कंदो आहे वेंदा आहियूं, निशान ठाहिया पिया आहिनि त नबी करीम जे ज़माने में हेतिरी हद ही, बसि हिन पंहिंजे मस्जिद जेतिरी आहे, जेतिरी न पंहिंजी मस्जिद आहे। नबी साईं जे ज़माने में असुल हद मस्जिद नबी एतिरी आहे बसि। वध में वधि हीअं 60 फुट ऐं वध में वधि हीअं 100 फुट बसि।
इहा हुज़ूर जे ज़माने में। पोइ अबू बकर जे ज़माने में वधी, उमर जे ज़माने में वधी, उस्मान जे ज़माने में, अलीअ जे ज़माने में वधंदी वई। हाणे एतिरी वॾी आहे जो 10 लख माण्हू एटे टाइम ते निमाज़ पढ़ी सघनि था। पर वाह मुंहिंजा हबीब तोता कुर्बान वञा, मुस्तफ़ा फरमाइनि था उहो बि ॾिहाड़ो थींदो जो मां मुहम्मद जी मस्जिद वधी वञी उहद जबल सां लॻंदी। हिन उहद जे जबल में मुंहिंजे महबूब जो ॾंद शहीद थियो आहे। मुंहिंजा आदा काफ़र मदीने शहर में वञी पढ़ो घुमायो आहे। शैतान इंसानी शक्ल में वियो ऐं मदीने पाक में वञी पढ़ो घुमाई। छो त उते मिसकीन उते हुया, यतीम ॿार छोरा, पोड़ियूं औरतूं, ज़ईफ़ बीमार मदीने में रहिजी विया हा। बाक़ी ॿिया सभई जंग जे मैदान में विया हा। शैतान भॼी अची माण्हूअ जे सूरत में मदीने में पढ़ो ॾिनई त नऊज़ बिल्लाह नबी साईं जे लाइ चई त उहो शहीद थी वियो। मदीने में जो ख़बर पई, हदीस पाक में ईंदो आहे, मदीने जा पोढ़ा, मदीने जा नौजवान, मदीने जा बीमार, मदीने जूं औरतूं, मदीने जा ॿार मदीनो छॾे सभई उहद ॾे डोड़ण लॻा। हिकिड़ी औरत हुई जंहिंजो पुट बि जंग में शहीद थी वियो, जंहिंजो भाउ बि शहीद थी वियो हो, मुंहिंजा आदा जंहिंजो मुड़ुस बि शहीद थी वियो हो ऐं जंहिंजो पीउ बि शहीद थी वियो हो। 4 हुन जे घर जा भाती शहीद थी विया हा। पोड़ी औरत आहे, उनखे जंहिंमहिल ख़बर पई आहे त नबी करीम शहीद थिया आहिनि, उहा पंहिंजे घरां डोड़ंदी मदीने पाक खां उहद ॾे रवानी थी आहे। साम्हूं हिकिड़ो सहाबी मिलियो, उन खां ई पुछई, ओ मुंहिंजा प्यारा सहाबी, मूंखे ख़बर ॾे त मुंहिंजो मुहम्मद मिठो काथे आहे? उन नौजवान सहाबी चयो, कुराड़ी मूंखे ॿी ख़बर कान्हे, पर तुंहिंजो नौजवान पुट शहीद थी वियो आहे। अॻिते वधी उन सहाबी खे चई त पुट वियो त वञण ॾे, वरी बि पुट मिलंदा पर मुहम्मद जहिड़ो महबूब कोन मिलंदो। वरी रस्ते में ॿियो सहाबी मिलियो आहे, उहो पुछे थो, उन्हनि खां पुछे थी, अबा ॾे ख़बर मुंहिंजे महबूब जो कहिड़ो हाल आहे? उन ॿिए सहाबी हिनखे चयो, तुंहिंजो भाउ शहीद थी वियो आहे। माई चयो त परवाह न आहे, भाउर वरी बि मिलंदा पर मुहम्मद करीम जहिड़ो वफ़ादार कोन मिलंदो। अॻिते डोड़ंदी वञे थी, वरी 3 सहाबी मिलियो आहे। उन 3 सहाबी खां पुछई, अबा ॾे ख़बर मुंहिंजे महबूब जो कहिड़ो हाल आहे? उन चयोसि, माई तुंहिंजो जवान मुड़ुस गुज़ारे वियो आहे। चई, मुड़ुस गुज़ारे वियो त परवाह न आहे, पर मूंखे महबूब मुहम्मद करीम जी ख़बर ॾे। अॻिते वधी आहे, 4थो माण्हू गॾियो आहे, उन खां पुछई, ॾे ख़बर मुंहिंजो हबीब काथे आहे? उन चयो, माई तुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे। उनखे चई, पीउ जी परवाह न आहे, मुहम्मद नालो ई उनजो आहे जंहिं तां अबो अम्मा बच्चा ॿार कुर्बान कबा आहिनि। मूंखे रसूलुल्लाह जी ख़बर ॾे। मुंहिंजा आदा उन सहाबी हिनखे कोन ॿुधायो। अॻिते जो वई त हिकिड़ो 5 सहाबी गॾियो आहे, उनखे चई, ऐन मुहम्मदुर रसूलुल्लाह, ओ मुंहिंजा प्यारा सहाबी हबीब जा आशिक, मूंखे महबूब जी त ख़बर ॾे। सहाबी चए थो, हेॾे आ, वेझो बीहारे, उहद जबल में मथे हिकिड़ो गार ठहियल आहे, उन गार ॾे आङुर खणी इशारो करे चवे थो, इन गार में मुंहिंजो मुहम्मद करीम सलामत आहे। तीर पिया वसनि, तलवारूं पियूं वसनि, घमसान जी लड़ाई हुजे, जिथे शींहं जो चवंदा पितो पाणी थी वञे, अहिड़े मैदान मां माई परवाह न कई, तीरनि मां, भलनि मां, तलवारनि मां ईअं पार हली वई, जबल ते ईअं चढ़ी जो ख़बर कान पई, सिधो मुस्तफ़ा जे कदमनि में वञी किरी आहे। महबूब खे चई, क़िबला, माण्हुनि ॿुधायो पुट मरी वियो थी, माण्हुनि ॿुधायो थी भाउ मरी वियो थी, माण्हुनि ॿुधायो मुड़ुस मरी वियो थी, माण्हुनि ॿुधायो पीउ मरी वियो थी, पर अल्लाह जा हबीब मूंखे सभई मुसीबतूं आसान पे लॻियूं, अल्लाह तो मुहम्मद खे सलामत रखे। मुजादा इहो हो अमानत जो बार जेको अल्लाह पाक इंसान जे मथां रखियो आहे। त इंसान जेकॾहिं तोखे क़दुरु करणो आहे त मुंहिंजे महबूब मुहम्मद जो क़दुरु कजांइ। तूं जेको मुंहिंजे महबूब जो क़दुरु कंदो, वमन युतिर रसूल फ़क़द अता अल्लाह, पोइ ईअं भांइजो त जेको मुंहिंजे हबीब जे कढ लॻी पियो उन सम्झो त मां अल्लाह जी ताबेदारी कई आहे। छाजे करे जो पत्थर महबूब खणंदो आहे,
हथ हबीब जा हूंदा आहिनि, मुठ महबूब जी हूंदी आहे। उछलाईंदो रसूलुल्लाह आ, पर रब पाण फरमाईंदो आहे वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। ओ मुंहिंजा हबीब, तो जेके काफ़िरनि खे पत्थर पे हया, इहे तो कोन पे हया, इहे मां पे हया। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। आए मुंहिंजा हबीब, रिदवान वारी बैयत माण्हुनि तोसां पे कई, हथ तुंहिंजो हो, मथां हथ असहाबनि जा हुआ, वाइदो तोसां पे कयई, हथ तुंहिंजो सभिनि जे मथां हुयो। पर मां क़ुरान में फरमाया तो यदुल्लाहि फौक ऐदीहिम, इहो जेको मथां हथ आहे सो अल्लाह जो हथ आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो दीदार त करे कोन सघंदो, हिन दुनिया में ॾिसी त कोन सघंदो, पर मां पंहिंजो नुमाइंदो मोकिलियांव थो, मर्रानी फ़क़द रअल हक़, जंहिं इन मुंहिंजे महबूब जो दीदार कयो त ॼणो हक़ जो दीदार कयो। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो इबादत भी इहा अथव, रियाज़त भी इहा अथव, अमानत भी इहा अथव। मुंहिंजो महबूब सभु कुझु तव्हां जे लाइ आहे, मुंहिंजे हबीब जे कढ लॻी पओ, जेको मुंहिंजे महबूब जे कढ लॻी पवंदो तव्हांजा बेड़ा पार थी पवंदा। इबादत जो मफ़हूम बि तव्हांखे रसूलुल्लाह सेखारींदो, शिरक तौहीद जो मफ़हूम बि तव्हांखे रसूलुल्लाह सेखारींदो, हक़ ऐं नाक बि तव्हांखे ख़ुदा जो हबीब सेखारींदो। मां अलाह न को तव्हां के दुनिया में ॾिसण में अचा, न को तव्हांखे ताक़त ॾिसण जी आहे, इन मुंहिंजे हबीब खे जंहिं सुञातो तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। ॾाढे ॾाढे मोहब्बत सां। इन्हीं जे करे त हज़रत सुल्तान औलिया फरमायो आहे न त सैयद साहिब ख़ल्क़ियो जॾहिं जा इनमा खलक अल्लाह आदम अला सूरतिही हुस्न हद नकाए अलमरउ मा मन अहब लोका गाल्हि लिकाए पो कुंजू कुल्फत आए हम हथ हबीब जे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जग जोड़ियो त पंहिंजे हबीब जे लाइ चओ सुभान अल्लाह। जे पंहिंजी ज़ात जो क़यामत में दीदार कराईंदो त हबीब जे करे चओ सुभान अल्लाह। हेॾे निहारियो, ख़ुदा खे ताक़त आहे हिते ई कंहिंखे मोचड़ा हणी सज़ा ॾे त ॾेई सघे थो या न? हिते कंहिंजो कनु उबतो करे छॾे, कंहिंजो नकु बीणो करे छॾे, कंहिंखे चिॿो करे छॾे, कंहिंखे बाहि मथे ते ॿारे छॾे, कंहिंखे बीमार करे छॾे, करे सघे थो। पोइ लाचार कहिड़ो पियो आहे जो सॼी ख़ल्क़ गॾे क़यामत में बीहारे पोइ हिसाब वठंदो? छो सम्झो था अलाए न? बाबा हिते हिसाब वठी सघे थो या न? वठी सघे थो। चओ वठी सघे थो, वठी सघे थो न? पोइ बाक़ी उते छो गॾींदो? आदम खां वठी करे वेंदे आख़िर ताईं किरोड़े माण्हू छो गॾींदो? लाचार कहिड़ो पियो आहे? हिते ई सज़ा ॾे। पर अल्लाह ताला फरमाए थो हिकिड़ो सबबु आहे। कहिड़ो? जेकॾहिं सभु कंहिंखे पंहिंजे पंहिंजे ज़माने में आदम जे उम्मत खे आदम जे ज़माने में सज़ा ॾेई छॾियां, नूह जे ज़माने में नूह जे उम्मत खे सज़ा ॾेई छॾियां, मूसा जे ज़माने में मूसा जे उम्मत खे सज़ा ॾेई छॾियां, इब्राहिम नबीअ जे उम्मत जे ज़माने में उनखे उन्ही ज़माने में सज़ा ॾेई छॾियां, ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में ईसा अलैहिस्सलाम जे उम्मत खे सज़ा ॾेई छॾियां। ख़बर त कंहिंखे कान पवंदी त कंहिंखे छा मिलियो, कंहिंखे कोन मिलियो, पर सभिनि खे गॾे हिकिड़ी जाइ ते आणे छो बीहारींदुसि? वाह मौलाना अहमद रज़ा। चओ सुभान अल्लाह। हे जेको महीनो हले थो न साईं, सुभाणे हिन ॿिए ॾिहाड़े उन कामिल वलीअ जे वफ़ात जो ॾिहाड़ो आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढे जो सुभान अल्लाह। वो फरमाए थो सरफ इतना सबब था इन इक़ादे बस में महशर का। चो तो महशर जो मैदान इन्हीअ जे लाइ क़ाइमु थींदो, कंहिंजी न हले
आदम जी नहले, नूह जी नहले, इब्राहिम जी नहले, सुलेमान नबी जी नहले, सभई चवन नफ़्सी 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 नफ़्सी। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो 1.25 लख नबी लाचार थी वञनि, आमना जो लाल यतीमन जो यार उथी बीहे अल्लाह जे दरगाह में सजदो करे। रब चवेसि मुंहिंजा हबीब सिर सजदे खां खण, जीअं चवंदे तीअं कंदो वेंदुसि। चए थो त इहा ख़ुदा खे ॻाल्हि ॾेखारणी आहे। सरफ इतना सबब था इन इक़ादे बज़ में महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जानी वाली है, कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। खुदा चवे तो हर ज़माने में सज़ा ॾेई सघां थो, पर सभिनी खे गॾे हिकिड़े ॾिहाड़े सज़ा ॾींदुसि, वरी माफ़ी ॾींदुसि। इन्हीअ जे करे त सभिनि खे ख़बर पए त मुहम्मद जो शान इहो अथव। अल्लाह सही चल तव्हां असांखे महबूब जो इश्क नसीब फरमाए, हबीब जी ग़ुलामी नसीब फरमाए। हबीब जी ग़ुलामी आहे त इबादत बि कम जी आहे, पर जे हबीब जी ग़ुलामी नाहे त यार इबादत बि कम जी नाहे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे फज़लो करम सां तव्हां असांखे ख़ुदा ताला इहा सम्झ नसीब फरमाईंदो जो तव्हां असांखे ख़ुदा ताला महबूब मुहम्मद जी ग़ुलामी नसीब फरमाए छॾींदो। इंशा अल्लाह बक़ायो मज़मून बक़ाया ॻाल्हियूं वरी ईंदड़ जुमे ते पेश कबियूं। अल्लाह से तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। कर तू मदद या नबी अल्लाह, कर तू मदद या नबी अल्लाह, पारत थई या रसूल अल्लाह, पारत थई या रसूल अल्लाह। कर तू मदद या नबी अल्लाह, कर तू मदद या नबी अल्लाह, पारत थई या रसूल अल्लाह, पारत थई या रसूल अल्लाह। अल्लाह मियां ज़र दुनिया दी आगे फसायो, शलबाज पवई अल्लाह। असां तुझे आसरे आगे सभिन जा साईं, जड़ा यूं तेरा क़यामत ताईं। वो मेरे नी तू करो मता, तू बिन गल्लारी है फकीर जे हालते। मेरे नी तू करो मता, तू बिन गल्लाई। वो गुलाम नबी बदकार जूं शल बदूं बख्शानी है, फकीर जे हालते शल फजल फरमानी है। अगे पोआगी खातुन जो तू खैर खा। ज़र दुनिया दी आगे फसायो, तेमा छड़ाए या हबीब अल्लाह, तेमा छड़ा या हबीब अल्लाह। कर तू मदद या नबी अल्लाह, कर तू मदद या नबी अल्लाह। पारत थई या रसूल अल्लाह, पारत थई या रसूल अल्लाह। कर तू मदद या हबीब अल्लाह, कर तू मदद या नबी अल्लाह, कर तू मदद या नबी अल्लाह। पारत थई या रसूल अल्लाह, पारत थई या रसूल अल्लाह। कर तू मदद या नबी अल्लाह,
कर दूं मदद या नबी।